ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं वाही पादी खां त नर्स जो अहलकार समेत 6 जवाबदारनि ते हिरासत करण जो नर्स इल्ज़ाम लगायो आहे। नर्स जो चवणु आहे त राति जो अहलकार रियाज़ जमाली ऐं 5 जवाबदारनि खेसि हिरासत करण जी कोशिश कई आहे। लियाकत रुस्तमानी, काशिफ जमाली, माजिद रुस्तमानी, गुल मलू मलुखानी ऐं ॿियनि हिरासत कयो आहे। वाक़े जो केस दाख़िल करायो आहे पर जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार नथी करे। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे। अपडेट कंदासीं वाक़े वाही पांदी मां। नर्स जो अहलकार समेत 6 जवाबदारनि ते हिरासत जो इल्ज़ाम हयो वियो आहे। राति जो अहलकार रियाज़ जमाली ऐं 5 जवाबदारनि खेसि हिरासत जी कोशिश कई, इहो चवणु आहे नर्स जो। लियाकत रुस्तमानी, काशिफ जमाली, माजिद रुस्तमानी, गुल मलूखानी ऐं ॿियनि हिरासत कयो। ख़ैरुनिसा चवणु आहे त वाक़े जो केस दाख़िल करायो आहे पर जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार नथी करे। अहलकार रियाज़ जमाली समेत जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अपडेट करे रहिया आहियूं नाज़रीन वाक़े वाही पांदी मां। नर्स जो अहलकार समेत 6 जवाबदारनि ते हिरासत करण जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां हिकु प्रीवियर शेयर कंदालूं वाही पादी खां त नर्स जो अहलकार समेत 6 जवाबदारनि ते हिरासत करण जो इल्ज़ाम लॻो आहे। राति जो अहलकार रियाज़ जमाली ऐं 5 जवाबदारनि खे हिरासत करण जी कोशिश कई आहे, जंहिं में ॿुधायो वञे पियो त लियाकत रुस्तमानी, काशिफ जमाली, माजिद रुस्तमानी, गुल मलोखानी ऐं ॿियनि हिरासत कयो आहे। वाक़े जो केस दाख़िल करायो आहे पर जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार न करे रही आहे। नर्स जो वधीक चवणु आहे त अहलकार रियाज़ जमाली समेत जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अपडेट करे रहिया आहियूं नाज़रीन वाक़े वाही पांदी मां। नर्स जो अहलकार समेत 6 जवाबदारनि ते हिरासत जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। राति जो अहलकार रियाज़ जमाली ऐं 5 जवाबदारनि खेसि हिरासत जी कोशिश कई। लियाकत रुस्तमानी, काशिफ जमाली, माजिद रुस्तमानी, गुल मलूखानी ऐं ॿियनि हिरासत कयो आहे। वाक़े जो केस दाख़िल करायो पर जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार नथी करे। अहलकार रियाज़ जमाली समेत जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नर्स जो इहो मुतालबो साम्हूं आयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे वाही पांदी मां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर दोदो विरमाणी। जी दोदो, छा अपडेट्स आहिनि? जी भाई पंजे में राति जो 2 वॻे नर्स सां पुलिस अहलकार रियाज़ जमाली 5 जवाबदार नशे जी धुत थी अस्पताल में दाख़िल थी नर्स हिरासत ज़बरदस्ती जी कोशिश कयूं। पुलिस अहलकार रियाज़ जमाली पुलिस सपोर्ट करे रही आहे। इन महिल ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार न कयो वियो आहे। जवाबदार मूंसां धमकाए रहिया आहिनि। इन्हनि IG सिंध ऐं आला अफ़सरनि खां मुतालबो कयो आहे त जवाबदार रियाज़ जमाली खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फराहम थियनि। जी दोदो, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।